नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾिना पीर जे ॻोठ जे ॻोठाणनि जो क़ौमी ख़ुशहाली सर्वे टीम ख़िलाफ़ एहतिजाज। मथां रिश्वत वठण जो इल्ज़ाम। पीर जो ॻोठ लॻ। ॻोठ इलाही बख़्श अजड़ जे रवासिन वली मोहम्मद अजड़, नाज़ल अजड़, बाऊ ख़ान ऐं ॿियनि साफ़िन अॻियां एहतिजाज कंदे चयो आहे त वफ़ाक़ी सरकार पारां शुरू कयल क़ौमी ख़ुशहाली प्रोग्राम जी सर्वे टीम करप्शन जी हद करे छॾी आहे। ॻोठनि में वञी फी फारम ते 250 खां 500 रुपया ताईं रिश्वत वठी दाख़िला कई थी वञे ऐं रक़म न ॾींदड़ माण्हुनि जा सर्वे में नाला शामिल न कया वञनि था, जेका वॾी नाजाइज़ी आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान क़ौमी ख़ुशहाली प्रोग्राम जे चेयरमैन खां मुतालबो कयो त ॼाणण टीम ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करे असां समेत ॿियनि ग़रीबनि जा नाला सर्वे में शामिल करे बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।